में मौजूद आहे जेका अमन अमान जे हवाले सां जेका सूरत हाल आहे, अगवाकारी आहे ऐं तमामु सिंध जा माण्हू ॾुखियुनि हालत मां गुज़री रहिया आहिनि। उन में असांजी जेका सिंधी जेका मीडिया जेके सिंधी जेके चैनल आहिनि या जेके सिंधी असांजूं अख़बारियूं आहिनि उनखे असां ख़िराज तहसीन था पेश करूं त उन्हनि तमामु इन ॾुखियो सिंध जे माण्हुनि में जेको ज़ुल्म ऐं जबर थी रहियो आहे, अगवाकारी थी रही आहे ऐं अमन अमान जी जेका सूरत हाल ख़राबु आहे, उन हवाले सां तमामु सिंधी प्रिंट मीडिया तमामु वॾो किरदारु अदा कयो ऐं कुझु शरपसंद माण्हुनि सिंधी मीडिया जी जेका रोकथाम कई आहे ऐं उनजी मीडिया जी जेका इज़हार आज़ादी ते जेको हमिलो कयो आहे, असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत था करियूं ऐं हुकूमत वक़्त खां मुतालबो करियूं था त सिंधी मीडिया खे इज़हार जी आज़ादी बिल्कुलु ॾिनी वञे, ताक़त कयो वञे, सिंधी मीडिया प्रिंट जो ताक़त कयो वञे ऐं जेके बि इहे रस्ता रोक असांजी मीडिया जे दोस्तनि जो करे रहिया आहिनि इन्हनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे इन्हनि खे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। वॾी महिरबानी।